जी नाज़रीन, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। असांजो जुस्तजू जो रिपोर्टर रिपोर्ट कयो आहे बशीर रिंद मियाँ साहब खां सदाया ऐं पहावर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में घिटीअ जे मामले तां झेड़ो पेश आयो आहे, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े दौरान सिरुटन ऐं लठियुनि जो वसकारो, जंहिंमें धुरियुनि जा सज्जाद पंवर, अलाबख्श पंवर, मुस्मात मंज़ूरा ख़ातून, मुस्मात सदोरी ऐं ॿिए पासे ॾांहुं करमुल्लाह सदायो फ़सल लाइ सदायो सख़्त ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। 7 ज़ख़्मियुनि जो अंगु ॿुधायो पियो वञे। पुलिस चढ़ाई करे धुरियुनि जा 6 माण्हू गिरफ़्तार पिणु करे वरिता आहिनि। रिपोर्ट कयो आहे मियाँ साहब खां बशीर रिंद। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।